अगे पुराणे धर्म जेके बादशाह हूंदा न कपड़ा मटे आम माण्हुनि जहिड़ा करे घिटिन मां रस्तनि मां टपंदा त रैयत इलाइक़े जा माण्हू असांजे बारे में छा था चवनि ॿुधंदा। हिकिड़े घर जे भरिसां बादशाह टपियो त उन घर में हिकिड़ो नौजवान निंड में बुल ॾेई उथियो तव्हां करे पीउ पुछे त छा थियो? चइबा मूं ख़्वाब लथो आहे। चइबा ख़्वाब ॿुधा? चई ख़्वाब ॿुधाईंदुसि कोन। हुन चयोसि छो? चइबा मुंहिंजी मर्ज़ी आहे पर ख़्वाब ॾाढो ज़बरदस्त लथो अथमि। हुन चयोसि ॿुधाए। पीउ वॾायल आहे त न ॿुधाए। सुबुह थियो बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी सुबुह जो हुनखे घुराई। हुनजे चई जेको राति जो ख़्वाब लथो उहो ॿुधा। चई ख़्वाब मां खाईयुसि। चई ॿुधाइणो पवंदी। चई साईं न चई सज़ा ॾींदो। चई भली ॾे। हुननि खे चई वठी वञी जेल में फिटी कयो। जेल जेको हुनजो पंहिंजो ठहियलु कमरो उन फिटी कयो। रोज़ जे बुनियादनि ते हिन मानी पहुचाईंदा। हे मानी खाईंदो रहियो। इलाही टाइम खां पोइ हिन मानी खणी ईंदड़ माण्हू देरि कई मानी खणी ईंदे। हुननि खां सबबु मालूम थियो त मानी देरि आंदी थी। चई यार बादशाह अॼु असांखे परेशान आहे। जी कहिड़ी ॻाल्हि जे करे? चई हिकिड़ो पाड़े जो बादशाह आहे उन असांजे बादशाह सलामत ॾे 8 उठ मोकिलिया आहिनि खाली माण्हू बि मोकिलिया अथई। चयो अथई हिन ते सामान असांखे खपंदो आहे। तुंहिंजो फलाणो जेको बादशाह आहे जेको दोस्त आहे तुंहिंजो उन असांखे उठ ॾिना अथई सामान खणी अचो। हाणे बादशाह परेशान आहे हुननि खां पुछे थो त सामान तव्हांखे कहिड़ो ॾियां। हाणे उहो ॿुधाए नथो था चवनि असांखे बसि सिर्फ़ु ईअं चई। हुन चयो जेकॾहिं मूंखे ॿाहिरि कढी आज़ादु कयो त मां तव्हांखे उन जो मसइलो हल कढी ॾियां। वियो वञी बादशाह ॿुधाईंदे फलाणो हीअं थो चए जेको असांजे कमरे में बंदि आहे चोर जंहिं का ख़्वाब खाई हो। हुन चयो वठिजो। वठी आया। बादशाह परेशान हो। बादशाह हिनखे चयो ॿुधा कहिड़ो मसइलो हिन जो हल आहे? चई साईं पहिरियों मूंखे छॾींदे त पोइ चई हा तो छॾींदुसि। ॿुधा बादशाह जो मसइलो हल करियां। हुननि खां सॾु कयईं हेॾे उठनि वारनि खां किथां आया हो? चई फलाणी बादशाही मां। जंहिं जॻह तव्हां आया हो जिथे तव्हांखे उठ मिलिया उते ॿियो छा हो? चई उते कमु पियल हो। छाजो कमु पियल हो? चई फलाणो बादशाह हो उहो कमु मस्जिद पे ठहिराई। चई सही आहे। बादशाह खे चई त मस्जिद ठहिराए त हुननि खे रेती सीमेंट बजरी लोह खपंदो आहे उहो ॾे। हिन बादशाह ॾिनो खई हलियो वियो। वाकई में हुननि खे उहो खपंदो जेको हिन अंदाज़ो हुयो। बादशाह चई साईं मूंखे आज़ादु कर। बादशाह चयो त ख़्वाब ॿुधाए। चई ख़्वाब मां खाई वियो आहे। चई वठी वञी विराए विझो। 2 ॾींहंनि खां ॿिए बादशाह हिन बादशाह ॾे हिकिड़ो छेलो मोकिलियो। माना हुन ॾे जॾहिं वरी ॻाल्हि साॻी आहे हुन मानी खां वियो देरि खणी त हुन पुछियो सबबु त हुन ॿुधायो त बादशाह अॼु बि परेशान आहे। जी छा जे करे? चई हिकिड़े बादशाह छेलो मोकिलियो आहे। चयो साईं त 6 महीननि खां पोइ छेलो काए वेंदो साईं जीअरो बि हुजे ऐं वज़न बि न वधेसि। हाणे जेकॾहिं जीअरो हूंदो गांइ खाईंदो त वधंदो न। जेकॾहिं गांइ न ॾिबुसि त मरी वेंदो। हुजे बि एतिरो इहो सवालु हो। हुन चयो त इहो मूं वटि जवाबु आहे। मूंखे जेकॾहिं बादशाह कढे ऐं आज़ादु करे त ॿुधायां तकिड़ो वरी साॻे बादशाह खे ॿुधाए। बादशाह चयो वठिजो। वठी आया। चई दाऊं हे मसइलो आहे असां हल कर ॾे। चई अॻे दफ़े बि तो न छॾियो। चई हिन दफ़े छॾींदुसि। चईंदा हिन छेले जे आॾो किलो हणी बघेड़ ॿधी छॾियो। हे सॼी उमिरि बि जीअरो बि हूंदो पर गांइ एतिरो खाईंदो डप में जो मस जीअरो हुजे अञा बि डुबिरो रहंदो जीअरो बि हूंदो वधंदो न। उहो ई कयूं। 6 महीननि खां पोइ वाकई उहो छेलो उन खां पोइ रहियो जेको बकरी बकर हो। बादशाह खे चई साईं छॾ। चई ख़्वाब ॿुधाए। चई ख़्वाब खाई आहे। चई वठी वञी बंदि कयो। 2 ॾींहंनि खां पोइ पाड़े जे बादशाह हिकिड़ो उन ऐलान कयो त मुंहिंजा 3 ज़िंदगी सवाल आहिनि जेको बि भञे उनखे मिल्कियत जो अधु हिसो ऐं पंहिंजी धीउ ॾींदुसि। हिन बादशाह ताईं बि न्यापो मोकिलियईं त जेकॾहिं तूं बि अकुलमंद आहीं त अचो। हिन बादशाह खे जो ख़बर पई त हिन सम्झो त हाणे जेको मुंहिंजो चोर आहे नी जेके बंदि कयो अथमि ख़्वाब वारे इन माण्हू खे वीडियो वॾो थींदो मक़सदु अथव ॻाल्हि में पूरो ॿुधिजो। उनखे वठी वियो गॾु ॻाल्हि खे सोड़ो था करियूं। उते जॾहिं वञे पियो रस्ते सां जो वियो त हिकिड़ो उठ ॾिठाई जेको वॾो बादशाह खे चईंदे उठ पैसनि ते वठि। उठारे खे चयूं खपाईंदे। चई हा। चई पैसा जी 600 मिसाल 700 उहो उठ वरितो। अॻिते विया त हिकिड़ो छेलो जंहिंखे ॾाढी वॾी छेलनि खे ॾाढियूं थींदियूं आहिनि। चई बादशाह चई इहो बि वठी उहो बि वरितऊं। अॻिते विया त हिकिड़ो ॾांद हो जंहिंजा वॾा सिंग हारी पंहिंजो पटको लाहे उन ॾांद जे सिंगनि में ॿधो ऐं ॾांद खे हर पियो ॾेई। हिन ॾिठो त अजब ॾांद थो लॻे। बादशाह खे चई इहो ॾांद बि हारी खां वठि। हारी महांगो ॾिनोसि। चई वाह वठो पैसा खण। हे 3 जानवर काए जॾहिं हुनजी महफ़िल में पहुता त हुते सॾु थिए पियो। हर एक खां सवाल पिया थियनि। हे हुते पहुता त सॾु थियो दवा फलाणो बादशाह अचे गॾु वियसि त हुन पहुचण ताईं चयो दवा हवाल ॾियो। चई असां मां केरु हवाल ॾे? हिन जवाबु ॾिनो जंहिंसां गॾु इहो ख़्वाब वारो उन ख़्वाब वारे जवाबु ॾिनो त केरु ॾे? चई तव्हां में जेको वॾो हुजे। चई उठ ॻाए। चई असां सभिनी खां हे वॾो आहे हे हवाल ॾेव। हू सवाल कंदड़ मुझी पियो। वरी ॿीहर अची पुछण त भाउ तव्हां मां कोई असांखे हवाल ॾे। चई केरु ॾेव? चई जंहिंजी ॾाढ़ी वॾी हुजे। चई छेलो काया छेलो। चई हिन खे बि आहे ॾाढ़ी मोटी आहे। चई न इहो बि न। 3 दफ़े चई भला जंहिंखे वॾो पटको ॿधल हुजे उहो चई ॾांद काया चई हे हवाल ॾे। चई इहो बि न। चई बाक़ी केरु? उन साॻे चो जेको ख़्वाब खाई वेंदड़ हो उन हुनखे चयो त तव्हां 3 सवालनि जी शर्त रखी उहे असां मारे वियाऊं। असां तव्हांखे ॿुधायासीं तव्हां जेके तव्हां असांखे सवाल कया।
बादशाह हुनखे चयो त सवाल सां ॿिया पर तूं ॾाहो वॾो आहे मां पंहिंजी मिल्कियत जो हिसो धीउ तोखे ॾिनी जो भरिसां बादशाह वेठल उन खे जब लॻो त मां त हिनखे शर्त खां वठी आयो त मां खटंदुसि हे खटियो मतिलबु ॻाल्हि खे सोड़ो था करियूं शादी थी जॾहिं विया हुते त हुन बादशाह खे सवाल ज़हन में आयो त मूंखे औलाद कोन्हे अगरि जेकॾहिं हे शादी करे ओॾां हले त हे ज़िंदगी में मुंहिंजी रहियत खे जेके फ़ैसिला ईंदा उहे ग़लति कंदा हे ॾाहो आहे ऐं ॿियो को आम माण्हू अचे मुंहिंजी बादशाही ते वेही रहंदो इन करे मां वटि जेका धीउ आहे उहा मिल्कियत जो अधु हिसो मां बि ॾियांसि थो त जीअं रहे असां वटि उहा बि हुनखे ॾिनई शादी थी उहा माई बि शादी कयईं हुन बादशाह जी बि साॻे बादशाह वटि रहे पियो जॾहिं उते वेठो त हिकिड़ी माई हिंदोरे में पाण सुतो पियो हिकिड़ी माई खे चई पाणी पीआर त ॿई वयूं हिकिड़ी हेॾां गिलास खणी आई हिकिड़ी हेॾां चई बादशाह खे वठी आया बादशाह खे सॾु करे चई साईं ॻाल्हि जेका हक़ीक़ी उहा तोखे अॼु ॿुधायां थो चई कहिड़ी चई मूं राति ख़्वाबु लथो त मूं तुंहिंजी धीउ सां शादी कई आहे ॿियो जेको पाड़े वारो बादशाह आहे उन सां बि शादी कई अथमें तुंहिंजी बादशाही तो मूंखे जीअरे ॾिनी आहे मां हिकिड़ी माई खे सॾु थो करियां त उहा परियां जेका उहा बादशाह था उहा ई पाणी वटि झले थी बीहे उहा बि झले थी बीहे हाणे तूं ॿुधाए जेके जंहिं अंदाज़ मां ग़रीब जो ॿार हुउसि अगरि इहा ॻाल्हि उन तौर में मां तोखे ॿुधायां त मूंखे टुकड़ा कराए छॾी आहे न हाणे उहा ॻाल्हि मूं सच कई आहे जेको ख़्वाबु हो उहो इहो हक़ मौजूदु